निमाज़ आज़ान आहे कंहिंजो फेसबुक में रुगो ध्यान वाहे छाजी निमाज़ आज़ान आहे वॾेरनि जे अॻियां कन के था निविड़त वॾेरनि जे अॻियां कन के था निविड़त ॾिन कंहिंखे ज़िलत वरी कंहिंखे इज़त ॾाढी अजीब रब तुंहिंजी कुदरत ॾाढी अजीब रब तुंहिंजी कुदरत ॾिन कंहिंखे ज़िलत वरी कंहिंखे इज़त ॾाढी अजीब जंहिंखां पुछो मूं सभु पिया ॿुधाइनि डॉक्टर वेठा खल उबती लाहिनि जंहिंखां पुछो मूं सभु पिया ॿुधाइनि अॾा डॉक्टर वेठा खल उबती लाहिनि जंहिंखां पुछो मूं सभु पिया ॿुधाइनि डॉक्टर वेठा खल उबती लाहिनि मिसकीन आहीं सड़ी वए तूं चओ त मिसकीन आहीं सड़ी वए तूं चओ त ॾिन कंहिंखे ज़िलत वरी कंहिंखे इज़त ॾाढी अजीब रब तुंहिंजी कुदरत ॾाढी अजीब घणो वियो लिखी हा सठ कलम हाणे थींदो अॻिते छायर रब पाको ॼाणे घणो वियो लिखी हा सठ कलम हाणे थींदो अॻिते छायर रब पाको ॼाणे चिड़ी वेंदे माण्हू नचो कंहिंखे हक़ त चिड़ी वेंदे माण्हू नचो कंहिंखे हक़ त ॾिन कंहिंखे ज़िलत वरी कंहिंखे इज़त ॾाढी अजीब हर ऐब में अॼु सफ़ागार आहियूं वॾा न्याज़ ईंदड़ बदकार आहियूं हर ऐब में अॼु सफ़ागार आहियूं वॾा न्याज़ ईंदड़ बदकार आहियूं हर ऐब में अॼु सफ़ागार आहियूं वॾा न्याज़ ईंदड़ बदकार आहियूं हबीबनि जे सदके मटी कोन सूरत हबीबनि जे सदके मटी कोन सूरत ॾिन कंहिंखे ज़िलत वरी कंहिंखे इज़त ॾाढी अजीब